पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो ड्रामो 100 ते पूरो थी वियो, पंहिंजा वेरी एंड थी वियो, वाइंड अप थी वियो, पंहिंजा ड्रामे जो ख़तमु थी वियो। त हाणे कहिड़ो ड्रामो ईंदो, कहिड़ो न ईंदो, इन में केतिरी सचाई आहे, सॼी अपडेट ॾियूं था तव्हांखे इन नंढड़े वीडियो में। इन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। दोस्तों ॾिठो जीअं हाणे ड्रामो वाइंड अप थियण वारो आहे। लॻभॻि 100 ते हिन ड्रामे खे कीअं बि करे या 99 ते हिन ड्रामे खे पूरो कंदा ऐं ढींगो ढेरी कंदा। बहरहाल हिकिड़ी ॿी ख़बर मूंखे थोरी घणी मिली आहे त मतां ड्रामे खे वधायो बि वञे, कोशिशि कई पई वञे त ड्रामे जो थोरियूं क़िस्तां वधायूं। पोइ अगरि ईअं थियो त पोइ ड्रामो 100 खां अॻिते बि हलंदो। बहरहाल 99% इहा ॻाल्हि यकीनी आहे त 100 ते हिन खे वाइंड अप कयो वेंदो। दोस्तो हिन में तव्हां सभई किरदार ॾिठा, तव्हांखे सभ खां वधीक कंहिंजो किरदारु सुठो लॻो, कहिड़े अदाकार जो डायलॉग सुठा लॻा, कहाणी कंहिंजी सुठी लॻी, इहो सभु कुझु तव्हां कमेंट सेक्शन जे ज़रिए कमेंट करे ॿुधाए सघो था पिया। बाक़ी रही ॻाल्हि नवां जेका ड्रामा ॿिया अचणा आहिनि उन्हनि जी अपडेट बि तमामु जल्द मां इन पंहिंजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क ते ॾियण वारो आहियां। ज़रूरु सब्सक्राइब लाइक करे छॾियो जीअं हू अपडेट बि तव्हांखे मिलंदी रहे।